मायूं त वरी सत्संग में वेंदियूं न, सत्संग में भगवान जो कसम मूं अहिड़ो ॾिठो आहे। सत्संग में ईंदियूं, घरां चांवर खणी ईंदियूं, पई सोईंदियूं, पई मुंहिंजी सत्संग में चांवर पई सोई, वरी हुते ॻाल्हियूं पाड़े वारी सां की भई मुंहिंजी फलाणी जी नुंहुं ॿुधई, कंहिंजी चई ललिता जी, छा थियो हुनखे? चई उनखे त कुझु कोन थियो, राति ताणी ससुणस जा गोॾा भञी छॾियईं। हाणे ॿुधाए मुई तूं हिते सत्संग ॿुधण आई आहीं या परायूं गिलाऊं करण आई आहीं? ॻाल्हियूं रुॻो इहे। संत वीचारा चई 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 परेशान थी विया। पुट को ध्यानु ॾियो, को सत्संग में अचो था का सुठी ॻाल्हि खणी वञो। अरे आयूं आहियो कुझु खणी वञो, आयूं आहियो कुझु खणी वञो। रोज़ु संत चवंदो। हिकिड़ी ॾींहुं हिकिड़ी माई सत्संग पूरो थियो, आरती पूरी थी, प्रसाद वरितई, गिंडला अथई। चई छा आहे? रोज़ु पियो चई न कुझु खणी वञो। गिंड सवलो आहे, 5-6 किलो जो वज़न आहे, 500 रुपया ठही पवंदा। अड़ी मुई थोरी चए भई कुझु खणी वञे, मतलब सुठियूं ॻाल्हियूं खणी वञे। माण्हू ईंदा आहिनि चंपलूं खणी वेंदा आहिनि, असां मां कोन ठहनि, असांजूं चंपलूं खणी वेंदियूं आहिनि। हाणे त स्टेज जे हेठां लाहींदा आहियूं। हिकिड़े ॾींहुं स्टेज जे हेठां गुम, ॾिसां 2 ॿार वेठा आहिनि। हाणे असां 3 जूं 2 चंपलियूं गुम, 2 ॿार किथां आया? ॿार ते न हुनखे जिते जाइ मिली घिड़ी वेंदा आहिनि न, पाण में था कचेरियूं कनि। हिकिड़े पुछो ॿिए खां, यार तूं केले ॾींदा हुए? थी मां ॿुधल ॾींदा हो ते। ॿिए खां पुछी तूं केले ॾींदा हुए? थी मां तेंतल ॾींदा हो ते। वरी ॿिन्ही गॾिजी 3 खां पुछो, यार तूं केले ॾींदा हो? चई हा मां आहे न, मां आर्तवार ॾींदा हो। चई हथ कूड़ा, आर्तवार जी त छुट्टी थींदी आहे, तूं वरी कीअं ॾाए? पप्पा जो दुकान बंदि, मम्मी जी ऑफिस बंदि, पंहिंजो स्कूल बंदि, हीअ वरी कहिड़ी ऑफिस आहे? आर्तवार ॾींहुं चालू। ॿारनि जी दुनिया ई पंहिंजी अथव अलॻि। ॿारनि जी सोच कुझु अलॻि ई टाइप जी अथव। ऐं हींअर ज़मानो बेड़ो अथव। ॿारनि सां कॾहिं ॿारनि खे पुट सां पुट सम्झी करे न ॻाल्हाइजे, दोस्त सम्झी करे ॻाल्हाइजे, त हू सुठो जवाबु ॾींदो। ॿुधायां मुंहिंजी घरवारी बि, अगरि ॿुधायां सही, मूंसां तूं करे ॻाल्हाए, कम वारी सां तव्हां। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजी सोना, ॿुधायां न्याणियूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। रोज़ु नेम कहिड़ो, मां जीअं दुकान तां अचां, अची टीवीअ जे अॻियां विया। टीवीअ में हाणे मर्द माण्हू छा ॾिसंदो, या आज तक या ज़ी न्यूज़। सोना बाई अची मुंहिंजे भरिसां वेठी, अची सॼे ॾींहं जा उहा हाल वाल कंदी आहे। पर उन ॾींहुं कंध वॻी कुझु ई न, सफ़ा माठी माठ बूसाटी पई हुई। मूं पुछियो सोना, जी पप्पा, मुंहिंजो पुट जी ॻाल्हि कोन थी, बूसाट जी पई थी आहे त सुख। छी न बसि पप्पा ईअं। वरी कंध वॻी मूंखे ॾी घूरे ॾिसे, ॼण पहिरियों दफ़ो ॾिठो अथई। वरी 5 मिंट सही, वरी निहारियो मां ॾिसां त अञा मूंखे अगारे खां जोर सां पई ॾिसे। वरी पुछां पुट सोना, चई चओ पप्पा, मुंहिंजो कंध भॻी, तूं हेॾो जोर सां छो पई ॾिसी? चई पप्पा बसि ईअं ई ॾिसां पई, हुन में छा आहे? मूं चयो ॾिस भले, हाणे को पीए को पाड़े वारो कोन्हे, ॾिस भले। वरी 5 मिंट खां पोइ वरी जो ॾिसां त अञा ॿगे खां जोर सां पई ॾिसे। हाणे मूंखां रहियो न थियो। मुंहिंजो सच ॿुधाए कंध भॻी, अॼु तूं घूरे छो पई ॾिसी? चई पप्पा उहो छा जो असांजे टीचर चई छॾियो त भई सुभाणे अचो न स्कूल में त चरनि जे विषय में हिकिड़ो निबंध लिखी अचिजो। इन करे तव्हांखे ॾिसां पई वरी लिखां वेठी, वरी ॾिसां पई वरी लिखां वेठी। हाणे ॿुधाए, साईं सिधे परमानंद खे, लखनि जे परमानंद खे चरियो बणाए छॾी। मुंहिंजे पीउ कयो मुंहिंजे छोकिरे जे स्कूल में टेलीफोन, त बाबा खे पोटो वणंदो, त बाबा खे हिकिड़ी सगाई में वञिणो, त चई हाणे हिनखे गॾु गीले वञासीं। सो स्कूल में कईंसि फोन, प्रिंसिपल खे चई भई मां परमानंद प्यासी जो पीउ माना बिट्टूअ जो ॾाॾो पियो ॻाल्हायां, छोकिरे खे यार 2 पीरियड अॻु में मोकल ॾियो, हुनखे वठी वञिणो आहे मूंखे हिकिड़े सगाई में। त प्रिंसिपल परेशान थी वियो, चई साईं केरु पियो ॻाल्हाए? चई मां बिट्टूअ जो ॾाॾो पियो ॻाल्हायां, परमानंद प्यासीअ जो पीउ। त मास्तर पुछियो साईं बाई दवे तव्हां नर्ग मां पिया ॻाल्हायो या सर्ग मां? मुंहिंजे पीउ खे गुस्सो आयो, चई ॿेड़ी तरई को पिड़े जे घरां पियो खां जा।
ये छो पियो पुछड़े गुडीअ जा चई साईं वो इन करे पियो तव्हां खां ईअं पुछां जो 4 ॾींहं पहिरीं तव्हांजो पोटो स्कूल मां मोकल वठी वियो आहे इहो चई वियो भाई मुंहिंजो ॾाॾो मरी वियो आहे। मुंहिंजे बाबे खे हिकिड़े पासे गुस्सो बि आयुसि पोटे ते पर ॿिए पासे खिल बि आयुसि। खिल इन करे जो भाई हेॾड़ो ॿार हेड़ा बहाना करे ॾाॾे खे मारे विधई पर गुस्सो इन करे जो भाई नंढड़ो ॿार आहे हिन उम्र में जॾहिं कूड़ वेठो ॻाल्हाइणु सिखे त अॻिते कहिड़ा कर्म कंदो। त मां जीअं दुकान तां आयुसि त मूंखे चई पुट बिट्टू हाणे थोरो कूड़ ॻाल्हाइणु सिखियो आहे हिनखे थोरो छिकीसि त सॾु कयोमांसि मुंहिंजो बिट्टू अची बीठो थी चओ पापा छिके हिकिड़ी चमाट हईमांसि राम सां त पोइ चमाट जो मां त रुनो चीता पप्पा पप्पा तो मूंखे चमाट आई मां चयो हा हा मूं तोखे चमाट आई तूं मुंहिंजो पीउ आहीं छा मां तुंहिंजो पीउ आहियां मूं तोखे चमाट हई चई पर पप्पा कॾहिं तव्हांखे पप्पा चमाट हई मूं चयो मूंखे यादि आहे नंढे हूंदे मूं 2-4 दफ़ा बाबे जी चमाटूं खाधियूं हुयूं चई पर कॾहिं तव्हांजे पप्पा खे उनजे पप्पा चमाट हई मूं चयो उन में खछट कई त उन में खोड़ चमाटूं खाधियूं चई पर कॾहिं उनजे पप्पा चमाट हई अरे मूं चयो जॾा तूं मुंहिंजे खानदान खे छो पियो खेड़ी चई मूंखे इहो पतो लॻाइणो आहे त पंहिंजे खानदान में घणनि पीढ़ियुनि खां इहा खानदानी दादागिरी हलंदी पई अचे। ॿार अहिड़ा पीउ बेटो चई जी साईं मास्तर पंहिंजो वार पटियो हिकिड़ो ठोड़ मां चई ही छा है चई वार चई क्या है चई सर ये बाल है बाल चई जड़ा वो तो मेरे को ही मालूम बाल है पर ये बाल एक वचन है या बहुवचन छोकरो मुंझी पियो गणतियूं खाई खाई चई साईं एक वचन तो महाराज मास्तर खुश थियो थी मैं छोकरे के या खबर भाई हिकिड़ो वार आहे माना एक वचन चई पुट हिनखे बहुवचन कर त बहुवचन में छा चइबो चई साईं चोटी केर पुॼे